वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, भाइयों, अल्लाह जा करोड़े करम जे मालिक करीम असांखे इन बाबरकत महफिल में हाज़री जी सआदत नसीब कई। कुछ ॾींहंनि खां तबीयत ठीक न हुई। एक बड़ी अस्पताल में दाखिल हुई। दिल में कुछ तकलीफ थी हुई। वो डॉक्टर ने एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी की सख्ती से मना कयूं तो तकरीर न कयो 6 हफ़्तनि ताईं। दिल रही न सगी। जिंदगी मौत जो मालिक अल्लाह रा, जेसी सिरीअ में साह आहे तेसी ताईं हीअ डूटी शर अल्लाह मुखों या डूटी न खुरे। मुझे ला तमाम घड़ियों दुआऊं घुरियूं। उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन बचड़नि सलातुनि जा लख पढ़ाया, सदका कया, दुआऊं घुरियूं। केतिरा जमायत में फ़कीर मथा उखाड़ा दुआऊं घुरियूं मुंहिंजी सिहत जे लाइ। उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। अल्लाह करीम तव्हां सभिनी खे शादी आबाद फरमाईंदो। अल्लाह करीम तव्हां खे ॾुखियो ॾींहुं न ॾुखारींदो। अल्लाह जा शुक्र आहिनि, हाणे आउं ठीकु आहियां। रब जा बेहद बेपाया एहसान आहिनि। रब करीम मूंखे वरी हिकु भेरो तव्हांजे साम्हूं अचण जे
काबिल बनायो, लायक बनायो ऐं तौफीक बख्शी। अल्लाह कंदो ही मोहम्मदी महफ़िलूं जारी ऐं सारी रहंदियूं ऐं जेसी सिरीअ में साह आहे तेसी ताईं ही महफ़िलूं इंशाअल्लाह पिया मल्हाईंदासीं, हिक ॿिए जूं ज़ियारत पिया कंदासीं। अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे उन रस्ते ते हलाए जंहिं ते अल्लाह ऐं उनजो हबीब राज़ी थिए। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया आहिनि, रब्बुल आलमीन जल शानो फरमायो त इन्नल्लाह युहिब्बु तव्वाबीन, बेशक अल्लाह तौबा करण वारनि सां मुहब्बत रखे थो। व युहिब्बुल मुततहिरीन, ऐं उन्हनि माण्हुनि सां बि मुहब्बत रखे थो जेके पाकीज़गी रखंदा आहिनि, पंहिंजो पाण खे जेके पाक साफ़ ऐं सुथरो रखंदा आहिनि, अल्लाह उन्हनि सां मुहब्बत रखे थो। केॾा उहे ख़ुशनसीब इंसान आहिनि जिन सां अल्लाह पाण मुहब्बत रखे। जंहिंसां अल्लाह मुहब्बत रखे उन जे लाइ दुनिया में बि आसानियूं हूंदियूं, क़ब्र में बि भलायूं हूंदियूं ऐं आख़िरत में बि नजात जो चिठो उन जे हथ में हूंदो। जंहिंसां अल्लाह मुहब्बत रखे उहो दुनिया में आख़िरत में कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। जंहिंसां अल्लाह मुहब्बत रखे उन जे दिलि जूं तमन्नाऊं, नेक इरादा अल्लाह पाण पूरा फरमाईंदो। जंहिंसां अल्लाह मुहब्बत रखे वो काबिल रिश्क इंसान है। वो इंसान आम इंसान न है। जैसा अल्लाह मोहब्बत रखे तो वो अल्लाह जो महबूब बणजी वेंदो। अल्लाह जो महबूब बणजी वेंदो आहे। ऐं मुहिब हमेशा पंहिंजे महबूब खे सुखियो रखंदो। मुहिब पंहिंजे महबूब जी ख़बरगिरी कंदो, उन जे मन जी मुराद पूरी कंदो, उन जी सार संभाल लहंदो, उन जा ग़म ॾुख लाहींदो, उन जूं परेशानियूं हटाईंदो। मुहिब चाहींदो त मुंहिंजो महबूब सदाईं सुखियो हुजे जी। उहे ख़ुशनसीब इंसान जिन सां अल्लाह मुहब्बत रखे उहे अल्लाह जा महबूब थी वेंदा आहिनि। अल्लाह उन्हनि जो मुहिब हूंदो आहे, उहे अल्लाह जा महबूब हूंदा आहिनि। छा तव्हीं बि अल्लाह जा महबूब बणजणु चाहियो था जी? वाट ॾाढी सवली आहे, रस्तो ॾाढो आसान आहे। पाणे ईंदुमि होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां। मथां चए बलोच त कमीणीअ मां कीन थियो। करम त
करीम खुद कंदो पर वाट असांखे वठणी पवंदी। कुछ अहिड़ा अमल क़ुरान ऐं हदीस में आया आहिनि जन जे करण सां बानो अल्लाह जो महबूब बणिजी वञे। इहो महबूबियत जो नुस्ख़ो अॼु मूं वटि वठियो वञे जी। रुॻे हिकिड़ी वाट नथो ॿुधायां पर कई वाटूं ॿुधायां थो। मन कंहिंजो गहो किथों तरी वञे। मन को कंहिं हिकिड़े वाट ते हली पवे त अल्लाह वटि प्यारो बणिजी वञे। जॾहिं तव्हां अल्लाह जा महबूब बणिजी वञो, अल्लाह वटि प्यारा बणिजी वञो ऐं अल्लाह तव्हांजो मुहिब बणिजी वञे त मुंहिंजे मन जी मुराद पूरी करे। पीउ हमेशह चाहींदो आहे त मुंहिंजा सभु बच्चा खातेदार हुजनि, मुंहिंजा बच्चा सुखिया सताबा हुजनि। हे घरड़ो वठां पंहिंजे पुट जे लाइ, ही बनी वठां पंहिंजे बचे जे लाइ, हे दुकान वठी ॾियां पंहिंजे बचे जे लाइ। दुनिया जा पीअर पंहिंजे बचनि खे माल मिल्कियत में सणभो कंदा आहिनि। आउं तव्हांजो रूहानी पीउ आहियां। मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हां अल्लाह वटि प्यारा बणिजी वञो। मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हां दुनिया में बि सुखिया हुजो, आख़िरत में बि सुखिया हुजो। आउं बि तव्हांखे खातेदार बणाइणु चाहियां। पोइ मञंदो? अल्लाह जी महबूबियत मिली वञे त ॿियो छा खपे? इन खां वधीक ॿियो कहिड़ो एज़ाज़ थी सघे? इन्नल्लाह युहिब्बु तव्वाबीन। अल्लाह उन्हनि माण्हुनि सां मुहबत रखे थो, उन्हनि खे पंहिंजो महबूब बणाए थो जेके तौबा ताइब थींदा आहिनि, गुनाहनि खे छॾे ॾींदा आहिनि, बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खे छॾे ॾींदा आहिनि। अल्लाह जे बेफ़रमानियुनि जी वाट छॾे फर्मा बरदारी वारे रस्ते ते ईंदा आहिनि त अल्लाह वटि महबूब बणिजी विख हिकिड़ी आहे विच में। परियों अल्लाह जी महबूबियत जो मक़ाम आहे। हिकिड़ी विख खाइणी आहे। फ़क़ीरो मुंहिंजा बछड़ो पंहिंजे गुनाहनि खां तौबा ताइब थियो, ख़ताउनि जी माफ़ी तलब कयो, बख़्शिश रब जे दर ते सची दिलि सां तौबा ताइब थियो। अॼु ई तव्हांजो नालो अल्लाह जे महबूब आहे। हर कंहिंखे पंहिंजे लक्षणनि जी पाण खे ख़बर आहे। हाणे जे मां वेही हिते बयानु कयां, कंहिंजा ऐब खोलियां, मुनासिब कोन्हे। हर को पंहिंजे पाण खे पाण ॾिसे त कहिड़ा तव्हां में अमल आहे। पंहिंजे लक्षणनि जी, पंहिंजे प्रकारनि जी, पंहिंजे करतूतनि जी हर कंहिंखे पाण खे ख़बर आहे। बज़ाहिर त फ़क़ीर बि आहियूं, चादर विसाई आहे, पर जेकी लिक छप में वञी जेकी कुझु कयो था तव्हांजो ज़मीर तव्हांखे पाण ॿुधाईंदो जी। ज़मीर ॿुधाईंदो कोन थो ॿुधाए। इन्हनि गुनाहनि खां, बुराइयुनि खां सची दिलि सां तौबा ताइब थियो। अॼु तव्हांजो नालो अल्लाह जे दोस्तनि में लिखी वियो। अल्लाह ख़ुशि थींदो। बानो जॾहिं रब जे दर ते मोटे थो अल्लाह ख़ुशि थी आहे। को तव्हां में जेको पंहिंजे अल्लाह खे ख़ुशि करे? जी रब ख़ुशि थिए। मुंहिंजो बानो मुंहिंजे दर ते मोटियो। मालिक करीम पंहिंजे बाने जे अचण ते, माफ़ी वठण ते अल्लाह खे ख़ुशी थिए।
पंहिंजे गुनाहनि जे मथां पिशेमान थी तौबा जो तरीक़ो छा आहे? अवल या गुस्ल कयो, गुस्ल नथा कयो तो सुहिणी तरह वुज़ू कयो, बरकातु नमाज़ नफ़िल तौबा, बरकातु नमाज़ नफ़िल तौबा। नफ़िल पूरो करे ऐं पोइ मथड़ो उघाड़ो करे अल्लाह जे दर ते हथड़ा खणी चओ, मुंहिंजा मौला जेकी सगीरा कबीरा ज़ाहिर ॻुझा मूंखां गुनाह ख़ताऊं थियूं आहिनि, ऐं सची दिलि सां तुंहिंजे दर ते माफ़ी वठां, सची दिलि सां दिलि तस्लीम करे तो मूंखे, रुॻो ज़ुबान सां न। हेॾो तव्हांजो तौबा ताइब थियण, होॾो अल्लाह जे रहमतुनि जा रस्ता खुलण। देर सिर्फ़ इहा आहे। छा था चओ? हिकिड़ो रस्तो। ॿियो वयुहिब्बुल मुततहिरीन, अल्लाह उन्हनि माण्हुनि सां बि मुहबत रखे थो जेकी पाकीज़ रहंदा आहिनि। कपिड़ो पाक हुजे, जिस्म पाक हुजे, जिथे रहो था उहा जॻह पाक हुजे, पंहिंजी दिलि पाक हुजे, ज़ाहिर पाक हुजे, बातिन पाक हुजे, कल्ब ऐं बातिन पाक हुजे। जेकी अंदर में ग़ैर जूं मुहबतूं आहिनि, कुदूरतूं आहिनि, कुल्फ़तूं आहिनि, ॿियायूं आहिनि, निफ़ाक़ आहिनि, इहे ग़िलाज़तूं आहिनि, गंदगियूं आहिनि, इहे सभु पंहिंजी दिलि मां कढी पंहिंजे दिलि खे पाकीज़ा बणायो, पंहिंजे ज़ाहिर खे पाकीज़ा बणायो। अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾियो। रस्तो त सवलो आहे न जी? पहिरियों आहे तौबा ताइब थियण, इहो रस्तो आहे। मूं अर्ज़ु कयो त कई नुस्ख़ा ॾियां थो, माना कंहिंजो ॻहो किथां तरे, जुमिलो वरी वरजायो में। ॿियो रस्तो पाकीज़गी, ऐं टियों रस्तो वल्लाह युहिब्बुस साबिरीन, उहे माण्हू जेके सब्र करण वारा आहिनि, अल्लाह उन्हनि सां बि मुहबत रखे। सब्र करण वारा। ज़िंदगी जी राहुनि में तव्हांखे ॾुख बि मिलंदा, आज़माइशूं बि ईंदियूं, कॾहिं बीमारियूं ईंदियूं, कॾहिं सर्दियूं ईंदियूं, कॾहिं गर्मियूं ईंदियूं, कॾहिं ताना तुनका मिलंदा, कॾहिं ॾुख ॾोझरा ईंदा। इहे ज़िंदगी जो हिसो आहे जी। जॾहिं का बि थोरी या घणी तकलीफ़ पहुचे त तव्हां सब्र कयो, साबिर बणिजो। उन ॾींहुं अल्लाह तव्हांजो नालो पंहिंजे महबूब बाननि में लिखायो। हबीबन करीमन फरमायो, हिकिड़ो माण्हू बीमार थी पवे थो, माण्हू उन खां पुछण जे लाइ अचनि था, पोइ उन्हनि सां शिकायत नथो करे, पर मुंहिंजो शुक्र अदा करे थो। उनखे गुनाहनि खां रब ईअं पाक कयां थो, ईअं उनखे धोआं थो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं मां ॼणियो हुयुसि। दुख में, दर्द में, रंज ऐं ग़म में तव्हीं पंहिंजे अल्लाह सां साबिर रहो, सब्र वारा बणिजो। अल्लाह तव्हांजो नालो पंहिंजे महबूब बाननि में लिखाए छॾियो। ऐं चौथी ॻाल्हि, इन अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, बेशक अल्लाह उन्हनि सां मोहबत रखे थो जेके एहसान करण वारा आहिनि। कंहिंसां जी? जेके एहसान करण वारा, अबे सां एहसान, अमड़ सां एहसान, भाइरुनि सां एहसान, भेनरुनि सां एहसान, पंहिंजे पुटनि सां एहसान, नियाणियुनि सां एहसान, पखियुनि सां एहसान, जानवरनि सां एहसान। वाट वेंदे का केवल ॾिसो
त उन ते पेर न ॾियो, पेर हटाए वञो, इहो बि एहसान आहे। रस्ते ते को कंडो कख पियल ॾिसो, उहो हटाए छॾियो, कंहिंजे पेर में न कंडो लॻे, इहो बि एहसान आहे। तव्हां मुहसिन बाना बणिजी वञो, अलाह तव्हांजो नालो पंहिंजे दोस्तनि में लिखाए छॾियो। हींअर गर्मियूं अचनि पियो, पखीड़ा जानवर पाणी जे लाइ परेशान हूंदा, तव्हां हुनजे पाणी जो इंतज़ाम कयो। रस्तनि ते किथे मटु लॻाए छॾियो, किथे नलको लॻाए छॾियो, मुसाफ़िरनि खे पाणी पीआरण जो इस्तेमालु कयो। पंहिंजे तौफ़ीक़ आहार जेतिरी क़दुरु थी सघे ॿियनि सां चङाई कयो। अलाह ताला जल शान तव्हांजो नालो पंहिंजे महबूब बाननि में लिखाए छॾियो। अञा हिकिड़ो ॿियो रस्तो बि आहे, ऐं पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी ॻाल्हि बि नथो चवां, सभु क़ुर ऐं हदीस में जा। इन अल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, बेशक अल्लाह मोहब्बत रखे थो उन्हनि सां जेके तवक्कल वारा आहिनि, अल्लाह ते भरोसो। कंहिंखे माल ते भरोसो, कंहिंखे ज़ाल ते भरोसो, कंहिंखे अयाल ते भरोसो, कंहिंखे यारनि ते भरोसो, पर फ़क़ीर खे अल्लाह ते भरोसो। तव्हांजो भरोसो जॾहिं अल्लाह जे मथां थींदो त रब्बुल आलमीन जल शानहू तव्हां सां मोहबत रखंदो। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि, कुझु कम अहिड़ा आहिनि जिन जी करण वारनि सां खे अलाह पसंदि न कंदो आहे, अलाह उन्हनि सां मोहबत न रखंदो आहे। इहे तव्हां अमल ॿुधा जिन सां अलाह मोहबत रखे थो। तौबा ताइब थियण वारो, पाकीज़ रहण वारो, तवक्कल करण वारो, एहसान करण वारो। इन अल्लाह युहिब्बुल मुक़सितीन, अदल ऐं इंसाफ़ करण वारनि सां बि अलाह मोहबत रखे थो। इन अल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, अलाह सां भरोसो करण वारनि सां बि अलाह मोहबत रखे थो। पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे अलाह पसंदि न कंदो आहे, जिन खे अलाह मोहबत न ॾींदो आहे। उहे कहिड़ा आहिनि, इहे बि ॿुधो ऐं उन्हनि खां बचण जी कोशिशि कयो। इन्नहु ला युहिब्बुल मुस्रिफीन, बेशक इहो अलाह उन्हनि सां मोहबत नथो रखे जेके अजायो ख़र्च करण वारा आहिनि। अजायो ख़र्च करण वारा, जिथे 5 रुपए में जेको कमु थी वञे उन ते 50 ख़र्च करे, जेको कमु 100 रुपए में थियण वारो आहे उहो उन ते 300 रुपया ख़र्च करे, अजायो ख़र्च आहे। अलाह खे इहे माण्हू पसंदि न आहिनि, इसराफ़ करण वारा, अजाई ख़र्च करण वारा अल्लाह खे पसंदि न आहिनि। इन्नहु ला युहिब्बुल मुस्तकबिरीन, जेके वॾाई पसंदि माण्हू आहिनि, तकबर वारा माण्हू आहिनि, अल्लाह इन्हनि सां बि मोहबत न रखंदो आहे। तकड़िजी ॾाटो मथे करे, गुरूर सां हले, तकबर करे, वॾाई करे, ख़ुदी हुजेसि, इहो माण्हू अल्लाह खे पसंदि न आहे। अल्लाह खे न्याज़ वारो माण्हू वणंदो आहे, निवड़त वारो माण्हू वणंदो आहे, जंहिंजे अंदर में निमाणाई हुजे, जंहिंजे अंदर में न्याज़मंदी हुजे, इनकिसारी हुजे, इहो अल्लाह खे पसंदि आहे। ऐं वॾाई वारो हदीस पाक में आहे, हबीबन करीमन फरमायो त जंहिंजे दिलि में सरह जे दाणे जेतिरो
तकबर ऐं वॾाई हूंदी वो जन्नत में त न वेंदो पर जन्नत जी खुशबू बि नसीब न थी। अहिड़े माण्हू खे बेहिश्त जी खुशबू बि नसीब न थी जंहिंजे अंदर में वॾाई हूंदी तकबर हूंदो। छा था चओ तव्हां तकबर वारा थींदो या न्याज़ वारा? ही रस्ता अथव रब खे राज़ी करण जा, पंहिंजे ज़िंदगी खे सुखियो ऐं खुशहाल बणाइण जा। इन अल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फखूरा। अल्लाह ताला उन माण्हू सां बि मोहबत कोन थो रखे जेको आकड़ करण वारो ऐं फ़ख्रु करण वारो आहे। आकड़ वारो ऐं फ़ख्रु वारो, जंहिंजे अंदर में फ़ख्रु आहे, मां अहिड़ो। हिकिड़नि खे पंहिंजे हुस्न ते फ़ख्रु थींदो आहे, हिकिड़नि खे माल ते फ़ख्रु थींदो आहे, हिकिड़नि खे पंहिंजी ज़ात ते फ़ख्रु थींदो आहे, हिकिड़नि खे पंहिंजे जमाल ते, पंहिंजे कमाल ते, पंहिंजे कुर्सी ते, पंहिंजे इक़्तिदार ते, पंहिंजे पैसे ते, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़ख्र आहिनि। पर इन अल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फखूरा। इन फ़ख्र वारे माण्हू खे अल्लाह पसंदि ई नथो करे, अल्लाह खे इहो वणे ई नथो। जी तव्हां चवंदा आहियो न अलाए हे माण्हू मूंखे वणे ई नथो। हिकिड़ो फ़क़ीर आहे असांजो वॾी मोहबत वारो माण्हू आहे, उनजो पुटु आयो मूंखे चई मुंहिंजो बाबू मूंखे नथो भाए, तव्हां हुनखे मुंहिंजी सिफ़ारिश कयो। मूं वरी घुरायोमांसि, भाई फलाणो जेको आहे तुंहिंजो छा थी? चई मुंहिंजो पुटु आहे। चुप पुटु अथई त हिनजी पारत हुजी, मां तोखे पारत थो कयां। तव्हां मुर्शिद आहियो, तव्हां को कंदो कोन कढाईंदो, पर इहो मूंखे वणे ई नथो, इन मुंहिंजी दिलि ई नथी कढे। बचो आहे पर हुनजो किरदार ऐं हुनजा अफ़ाल अहिड़ा आहिनि जो पीउ जेको शफ़क़त ऐं प्यार जो घरु आहे पंहिंजे बचनि जे लाइ, पर चए थो मूंखे इहो वणे ई नथो। मां चवंदो मुंहुं ई न ॾिसां, छो? बचो आहे न पर नथो वणे हुनजे किरदार जे करे। त ही माण्हू अथव जेको वॾाई वारो आहे न, अलाह फरमाए थो मूंखे इहो वणे ई नथो, पसंदि ई न आहे। जेको अलाह खे न वणे ॿियो कंहिंखे वणंदो? जेको रब खे वणे उहो सभिनी खे वणंदो। जेको अलाह खे वणे न उहो सभिनी खे वणंदो, जेको रब खे नथो वणे उहो कंहिंखे न वणंदो। मुंहिंजे ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैह जन जा मुर्शिद आहिनि हज़रत मियां महमूद साईं गोड़नि लाइ खेरंदा कल्पनाथन शाह जे पासे। हिकिड़ो माण्हू आयो, साईं ज़ाल नथी ठहे, तावीज़ लिखी ॾियो। पाण मुरीद खे चयो भाई पेन पनो खणी ॾे, तावीज़ ॾियांसि। पेन पनो खणी आयो, हाणे लिखनि पिया तावीज़। पर मां पुटु निमाज़ पढ़ंदो ई? चई न साईं निमाज़ कोन पढ़ंदो। मां पेन पनो खणी उछलाई, अरे साईं तावीज़ लिख। जी न बाबा वञी निमाज़ पढ़। चईं तावीज़ त ॾियो पोइ निमाज़ पढ़ूं। चई न बाबा तूं अलाह सां नथो ठही, ज़ाल तोसां कीअं ठहंदी? अबा महमूद खणी तोखे 20 तावीज़ लिखी ॾे, पर तूं जो रब सां नथो ठही त ज़ाल तोसां कीअं ठहंदी? पुटु सम्झो था, जंहिंसां जेको अलाह खे नथो वणे उनखे ज़ाल बि कोन थी क़बूल करे, बच्चनि खे बि नथो वणे। ईंदा आहिनि माण्हू चवंदा साईं तावीज़ लिखी ॾियो, सात सनत थिए, मुंहिंजी को चानस थिए। पर चानस कीअं थी वेंदो? अलाह खे रुसाई वेठो ई चानस कीअं? पुटु ॻाल्हि सम्झो था? जंहिंमें वॾाई आहे, तकबर आहे, अलाह फरमाईंदो इहो मूंखे वणे ई नथो, मूंखे पसंदि ई न आहे, दफ़े थिए मूंखे। अल्लाह अकबर, वल्लाह ला युहिब्बु ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अलाह उन्हनि खे बि पसंदि नथो, रब खे वणनि ई नथा जेके ज़ुल्म कनि।
ज़ालिम माण्हू अल्लाह खे ॻाल्हायो वल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन जेके फसादी माण्हू आहिनि फसाद करण वारा झगड़ालू माण्हू ज़िद्दी माण्हू फसादी माण्हू अल्लाह क़ुर में लिखी छॾियो आहे क़ुर में लिख पढ़ थियल ॻाल्हि आहे इहे रब फरमाए थो मूंखे वणनि ई नथा फसादी माण्हू हिते बि घणा वेठा आहिनि फसादी न थियो मेहर ऐं मरवत वारा प्यार ताबूह वारा रुठलनि खे परचाइण वारा बणिजो परतलनि खे रुसाइण वारा न बणिजो सम्झो था इन अल्लाह ला युहिब्बुल खाइनीन जेके ख़यानत करण वारा आहिनि इहे भला खे नथा वणनि ख़यानत अमानत में ख़यानत ये ख़यानत वारा माण्हू अल्लाह खे पसंदि न आहे जेकॾहिं पराई औरत खे ॾिसे थो इहा बि अखियुनि जी ख़यानत आहे सम्झो था का अमानत ॾे उहा खुर्द बुर्द करे वञे इहा बि ख़यानत आहे को ख़त ॾे अदाए ख़त मुंहिंजो पहुचाए ॾियो खोले पढ़े इहा बि ख़यानत सम्झो था त अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद में फरमायो आहे त इन अल्लाह ला युहिब्बुल खाइनीन बेशक अल्लाह ताला पसंदि नथो करे उन्हनि माण्हुनि खे जेके ख़यानत करण वारा आहिनि ऐं इन अल्लाह ला युहिब्बु कुल्ल ख़व्वानिन कफूर अल्लाह तबारक व तआला हर उन माण्हू खे पसंदि नथो करे जेको फितने बाज़ आहे ऐं जेको बेशुक्र माण्हू बेशुक्रो माण्हू खाए बि वरी मञे बि न अल्लाह जो खाए वरी अल्लाह जी बेशुक्री बि करे हज़ार नेमतूं रब जूं खाए वरी अल्लाह ताला जे लशान जूं बेशुक्रियूं बि करे इहो बेशुक्र माण्हू अल्लाह खे पसंदि न आहे शुक्र वारो माण्हू अल्लाह खे वणंदो आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो इहे रस्ता अथव इहे वाटूं अथव जे इन्हनि ते हलंदव त तव्हीं अल्लाह वटि बि प्यारा ऐं ख़ल्क़ में बि प्यारा ख़ालिक वटि बि प्यारा बणिजी वेंदव अल्लाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल फरमाए पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी जाइ ते हिकु आख़िरी नुस्ख़ो अहिड़ो ॾियांव थो जो जेकॾहिं उहो हिकिड़ो नुस्ख़ो तव्हांखे अमल में अची वञे त इहे सभु शयूं तव्हांखे नसीब थी वेंदियूं तौबा पाकीज़गी तवक्कल शुक्र सब्र ऐं नियाज़मंदी निवड़त इहे सभु नेमतूं तव्हांखे नसीब थींदियूं हिकिड़ो आख़िरी गुर दिलियूं हाज़िर कयो ऐं उहो बि मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां मुंहिंजे मदीने वारे साईं जे तरफ़ां सही मुस्लिम में हदीस आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो अन रजुलन ज़ार अखल लहू फी करियतिन उखरा हिकिड़ो माण्हू हुयो जेको कंहिं ॿिए ॻोठ में हिकिड़ो को नेक सालियो माण्हू हुयो उन जी ज़ियारत जे लाइ निकितो जे अॼु आउं ख़ासि तव्हांजी ज़ियारत जे लाइ मातलीमो आहियां सच पुछो त मूंखे डॉक्टर मना कई त सफ़र बि न कयो ॻाल्हायो बि न
6 हफ़्तनि ताईं तव्हांखे ॻाल्हाइण जी बंदिश आहे मां ॻाल्हाए वेठो तव्हांजे सां सफ़र करे आयो आहियां ऐं ख़ासि तव्हांजी मुहबत में जेॾी महिल उहो माण्हू निकितो पंहिंजे भाउ सां पंहिंजे उन नेक सालिह दोस्त सां मिलण जे लाइ فأرسد الله على مدرجته ملكا उन जे वाट ते रब करीम हिकिड़ो फ़रिश्तो बीहारे छॾियो मलाइक बीहारी वाट ते जीअं हीअं अचे पियो मोरी हुई न उन मोरीअ वटि हिकिड़ो मलाइक बीठो फलम्मा अता अलैहि क़ाल ऐन तुरीद जेॾी महिल फ़रिश्ते खां हीअं गुज़रियो न मलाइक चएसि पियो त काॾे थो वञी क़ाल उरीद अखली फी हादिल क़रिया वञा तो दिल बराबाद हिते मुंहिंजो हिकिड़ो उनजी ज़ियारत जे लाइ वञा उनजी ज़ियारत जे लाइ उनजी ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मां वञा सो मां पंहिंजे तरफ़ो नथो चवां सही मुस्लिम जी हदीस क़ाल हल लक अलैहि मिन नेमतिन तुरब्बुहा अलैहि मलाइक चयुसि भला उन सां को तुंहिंजो वहिंवार वीचार आहे को पैसा ॾुकड़ वठणा आहिनि को कर्ज़ो ॻाइणो आहे या को दुनियावी ॾेती लेती को कमु कारोबार आहे छाजे लाइ थो वञण जे लाइ मक़सदु हूंदो आहे हिते न तव्हांखे बनी ॿारो आहे न मूंखे जी साईं सरदार साहब फरमायो पियो त जंग में जेके गॾु थिया आहियूं फ़क़ीर हिक ॿिए जी मोहबत में गॾु थिया आहियूं सुभान अल्लाह क़ाल ला गैर अन्नी अहबब्तुहु फिल्लाह कि ॿियो को ग़र्ज़ न आहे न पैसा वठणा आहिनि न कर्ज़ो ॻाइणो आहे न को ॾेती लेती आहे सिर्फ़ु हिन जे लाइ जो मां इन अलाह वारे सां अलाह जे ख़ातिर मोहबत रखां अलाह वास्ते मुंहिंजी उन सां मोहबत पोइ मलाइक तूं चवेसि फइन्नी रसूलुल्लाह इलैक मां अलाह जे तरफ़ां मोकिलियल कासिद आहियां तो ॾे वञण वारा दिल बराबाद वञण वारा मूंखे रब मोकिलियो आहे तो ॾे छाजे लाइ बिअन्न अल्लाह क़द अहब्बक कमा अहबब्तहु फी जे तो इन अलाह वारे सां अलाह ख़ातिर मोहबत रखी आहे त रब मूंखे मोकिलियो आहे तोखे मुबारक ॾियां त अलाह बि तोसां मोहबत रखे थो अलाह तोसां मोहबत रखे थो जेकॾहिं तूं अलाह जे ख़ातिर इन अलाह जे बानड़े सां मिलण जे लाइ वियो हुई ज़ियारत जे लाइ कचहरी जे लाइ वियो हुई त मां बि तुंहिंजे रस्ते में रब मूंखे मोकिलियो आहे इन्नी रसूलुल्लाह इलैक मां अलाह जो मोकिलियल कासिद आहियां तोॾे पैगाम रब जो खणी आयो आहियां कहिड़ो बिअन्न अल्लाह क़द अहब्बक बिला शक बिला शुबह ही ॻाल्हि पकी पुख्ती यकीनन ॻाल्हि आहे त अलाह तोसां मोहबत रखे थो छो हाणे हिते न सबुर जी ॻाल्हि आहे न शुक्र जी ॻाल्हि आहे न न्याज़ जी न निवड़त जी न तौबा जी न तहारत जी न तक़वा जी ॿी का बि ॻाल्हि कोन्हे फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी उहो जेका अलाह वारे सां तो मोहबत रखी आहे इन मोहबत जो सिलो इहो अथई जो अलाह पाण तोसां मोहबत रखे थो जेकॾहिं नियतूं तव्हांजूं बि सचियूं आहिनि त पोइ हर फ़क़ीर जे रस्ते में मलाइक बीठल हूंदा मूंखे त पक्का मदीने वारे साईं जो फरमान आहे पोइ इहो पंदिड़ो छॾिबो इहे विखूं खाइण बंदि कबियूं जी जेसीं जहिड़ा आहियूं डॉक्टर झलींदा पिया झलनि पर असां मुड़ंदासीं
साईं दिलबर साईं छल बचे बाबा खत्म थी वियो तू मिठाई तो विरहाई मुझे शेर आया शेर इंशाअल्लाह जैसी सिरिय में साह आए तेसी ताईं यार जो पैगाम पहुंचाए इन बीमारी जे हालत में मुझे डॉक्टर झलियो वियो भी न ॻाल्हायो भी न पर अल्लाह जा शुक्र आहिनि इन हालत में मूं हिकिड़ो किताब मुकम्मिल कयो आहे 550 सुफ़न जो ॿियो अमा जीजल जो किताब लिखियो उहो बि छपजी वियो आहे हे बि छपजे थो इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में पहुचंदो सो इंशाअल्लाह ताला ही पंदड़ा ही असांजी जेका मोहब्बत रूहानी रिश्तो रूहानी रिश्तो ये रत जा रिश्ता जेके न रत वाला रिश्ता उन्हनि में भी एतरी वफा न हूंदी आहे जेतिरो रूहानी रिश्ता इहो रिश्तो असांजो मोहब्बत वारो इंशाअल्लाह क़यामत ताईं कायम इहो ई रिश्तो आहे जंहिंजे करे असांखे अल्लाह जी महबूबियत थी मिले बिअन अल्लाह कद अहब्बक कमा अहबब्तहु फीह जे तो इन अल्लाह जे बाने सां अल्लाह वास्ते मोहब्बत रखी आहे त अल्लाह वरी तो सां मोहब्बत रखे थो अजीब ॻाल्हि आहे मुझे थोड़ा ध्यान कयो हिकिड़ो जुमिलो आहे जेको दिल ते लिखण जहिड़ो आहे अल्लाह वारे जो मुहिब थियण असल में अल्लाह जो महबूब थियण अल्लाह वारे जो मुहिब थियण अल्लाह जो महबूब थियण मथों शाबान अचे पियो रजब शरीफ आहे 15 शाबान तो कोन विसरी हूंदी घट में घट 50 माण्हुनि खे दावत ॾियणी आहे हर फ़कीर रुॻो अकेलो न अचिजांइ ॿियनि खे बि मन को खुदा जो बानो नवाज़ी वञे पर ॿियो अमल न आहे पर इहे पंदड़ा इहे विखूं इहे अलाह वारनि जूं मोहबतूं 15 शाबान न विसारिजो फ़कीरनि खे फ़कीरियाणियुनि खे इहा दावत हुजे इन मुहम्मदी महफ़िल में शरीक थिजो अल्लाह करीम जल शानो मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए या रहीम या करीम मौला तुम करम कर भावे पुट वे या रहीम या करीम Dia sal, ni mana pun.